जेसीं ताईं असां ईमान खे पंहिंजे एतमाद में वठूं कोई का ॻाल्हि करणी आहे। तूं छा थो सम्झे त ईमान तिरीअ तेल लाहिण ॾींदी? न, उहो कॾहिं बि नथी चाहे त अदाजन जे घर परणो करे वञे। हा त पोइ छो वञे उते परणो करे? हुनखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो पूरो पूरो हक़ आहे। जिते मोहबतुनि जा फसल हिक ॿिए जे मथां लहंदा हुजनि उते संभालण जी ॻाल्हि नाहे हूंदी। उते बसि दिलि जूं ॿाहूं खोले रखणी पवंदियूं आहिनि। ऐं इहो सभु कुझु मूं पंहिंजे बाबा वटां सिखियो आहे। हू चवंदो आहे त हर ॾुखियाईअ में ज़िंदगी ॾांहुं मुस्कुरायो ऐं पोइ ॾिसो। हाणे सम्झां थो त माज़ी में जेके बि ग़लतियूं कयूं अथऊं उन्हनि जी भराई कई वञे। मूंखे इन मामले में तव्हांजी पूरी पूरी सपोर्ट खपे। असलो खां न घर सड़ण खां पोइ हुनजी रख बेड़े वरी पोइ हुन भरिसां सुरी अचूं, उनजी कीअं थी तलाफ़ी थी सघे? तोखे हक़ आहे, तूं भली मूंखे हेठि कर, पर हाणे मुंहिंजे कयल ॾोहनि सां ॿरियल बाहि खे विसाइण में मुंहिंजी मदद कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।